अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया पेरिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाकात विच ओभर जी सूरत हाल ऐं अमन लाइ पाकिस्तानी कोशिशनि ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म ऐवान सदर पहुंची सदर सां मुलाकात कई। मुलाकात में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसाक डार, घर वज़ीर मोहसिन नकवी ऐं ॿियनि जी बि शिरकत। वज़ीर आज़म सदर मुमलिकत के इलाइक़े जे बदिलजंदड़ सूरत हाल ऐं सालसी सां लाॻापियल मामलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। अमरीका इसराइल ॿिनि ईरानी अॻवाननि खे पंहिंजी टारगेट लिस्ट मां कढी छॾियो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर ऐं परडेही वज़ीर अब्बास इराक़ची जा नाला आरज़ी तौर लिस्ट मां हटाया विया। परडेही ख़ाबिरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि पहिरियों फ़ैसिलो जंग जे ख़ात्मे लाइ आला सतह जी ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे कयो वियो आहे। अमरीकी सदर चीन जे दौरे जी नई तारीख़ जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप 14 ऐं 15 मई ते बीजिंग जो दौरो कंदो। ट्रंप चीनी सदर शी जिनपिंग खे वॉशिंगटन जे दौरे जी दावत बि ॾींदो। अमरीकी सदर चयो आहे त हू चीनी सदर सां गॾु वक़्तु गुज़ारण लाइ पुरजोश आहे, जंहिंखे हू शानदार ऐं यादगार मौक़ो समझे थो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त का बि सियासी जमायत या लीडर पाकिस्तान खां मथां नाहे। क़ौमी मुफ़ादनि ते ज़ाती ऐं सियासी मुफ़ादनि खे तरजीह नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशनि खे सॼी दुनिया साराहे थी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान दुनिया में असरायतो ऐं भरपूर आवाज़ पिणु जी साम्हूं अची रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जो ख़िते में अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत वाड़ाइब जो शिकार थी वियो आहे। मौसमियात खाते पारां सिंध में अॼु खां गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। हैदराबाद, जामशोरे, दादू, लाड़कानी ऐं कंबर शदादकोट में वसकारे जो इम्कान। सखर, घोटकी, शिकारपुर, जेकाबाद, सांखण ऐं टंडोलायर में मींहुं वसंदो। कराची में छंछर ऐं आछर जे ॾींहुं गड़े सां बरसात जो इम्कान ज़ाहिर। घोटकी वेझो ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, नौजवान मारिजी वियो। कचे जे चाकर ओगाई वारे इलाइक़े में धुरियुनि जी हिक ॿिए मथां फायरिंग, गोलियूं लॻण करे अमादुल्ला ओगाई मौक़े ते क़त्ल थी वियो। राधण वेझो जवाबदार घरवारी खे छुरियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ वाढा मोरी में ॿिनि ॿारनि जी मौत, मुस्मात रेशमा पंवर बेदर्दी सां क़त्ल। ॻोठाणनि जवाबदार मुड़ुस गुलाम नबी पंवर खे पकड़े सेहर पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूला जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।